माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो मई 2021 है। सिलसिलो शायरी शऊर असांजो इंतखाब मुश्ताक गबोल जी तख्लीक आवाज़ साकिब अबड़ो। दरमंज दीद विझंदे दरदीद थी वियो आ। मां दीद थी वई हां घर दीद थी वियो आ। पत्थर जी मूर्ति थी सुध बुध भुलाए वेठियस। एहसास नाहे तोखे केडी न देर लातई। मूं चाह हुई रखी जा सा चाह हार जी वई। चुल्ह ते कढ़ी कढ़ी जा टापे में बार जी वई। पत्थर जी मूर्ति थी सुध बुध भुलाए वेठस। एहसास नाहे तोखे केडी न देर लातई। तुझे अचण जो साजन वियो वक्त जीअं गुज़री। आयो हथन में मुझे सीने मां निकरी। पत्थर जी मूर्ति थी सुध बुध भुलाए वेठस। एहसास नाहे तोखे केडी न देर लातई। सभिनी जा मोटिया वर हिकड़ी उबाण की मां। सभिनी हा बूटिया दर बूटी न माण की मां। पत्थर जी मूर्ति थी सुध बुध भुलाए वेठस। एहसास नाहे तोखे केडी न देर लातई। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।